अस्सलाम वालेकुम। सिंधी इन्फो सां गॾु आऊं आहियां अब्दुल क़यूम। हिन वीडियो में सिंध जे क़दीम क़बीलनि मां मोहाणनि, मलाहनि या मीर बहरनि जी ज़िंदगी ते नज़र विझंदासीं। वीडियो पसंदि अचे त लाइक कंदा, चैनल खे सब्सक्राइब कंदा। हलूं था वीडियो जी तरफ़। सिंधु दरिया, ढंढनि ऐं समुंड किनारे ते सदियनि खां आबाद मोहाणा पंहिंजी ज़िंदगी जे सूरनि खे विसारे हिक पुरसरार दुनिया में पोरियो करे रहिया आहिनि। मीर बहार, मलाह या मोहाणा सिंध जी क़दीम ज़ात आहे जंहिंजो गुज़र दरियाहनि, ढंढनि, समुंडनि मां मच्छी मारण ते आहे। सिंधी समाज जो इहो जुज़ो सिंध जे अवेलियुनि माण्हुनि मां आहे। असुल खां हिननि वटि ज़ाती मिल्कियत में हिकु ॿ ॿेड़ियूं, रछ, कुड़ियूं, कुंडियूं आहिनि। पुराणे ज़माने में जंहिं वटि इहो सामान हूंदो हो उहो वॾो दौलतमंद कोठबो हो। दोस्तो, सिंधु दरिया में मच्छी मारण वारा मीर बहार या मोहाणा सिंधु दरिया में ई रहनि था, जंहिं वटि फ़क़ति हिकु ॿेड़ी हुजे थी जंहिं में समूरी फैमिली गॾु रहे थी। खाइनि पीअनि, पचाइनि ऐं सुम्हनि बि ॿेड़ी में था, जंहिंजो रोज़गार बसि मच्छी मारण ई आहे। सिंध जी लोक कहाणियुनि में बि मोहाणनि जो किरदारु मिले थो, चाहे उहा मोरड़ो जी दहशत भरी कहाणी हुजे या नूरी ॼाम तमाची जे प्यार जी कहाणी। अॼु पाकिस्तान जो मेगा सिटी, पूरे पाकिस्तान जो पेट भरण वारो शहर कराची बि इन्हनि मोहाणनि जो ठहियलु आहे। कंहिं दौर में कराची मोहाणनि जी हिकु नंढी वसंदी हुई, जेका वसंदे वसंदे अॼु मुल्क जो सभ खां वॾो शहर आहे। कराची जो पुराणो नालो कोलाची हो, माई कोलाची, जेका पोण हिकु मोहाणी हुई। अॼु बि उन्हनि मोहाणनि जा समुंड किनारे ॻोठ मौजूदु आहिनि। कुझु मोहाणा वॾनि वॾनि समुंडी जहाज़नि ते समुंड मां मच्छी पकड़ण वेंदा आहिनि। ही मछेरा हर साल 2 या 3 चकर ॿेड़ा वठी विच समुंड में वञनि था। दोस्तो, हिननि खे समुंड में कॾहिं कॾहिं 2 या 3 महीना बि लॻी वञनि था। ही समुंड मां मच्छी मारे कराची जी फिशरी मार्केट में विकिरो कनि था। कॾहिं कॾहिं हिननि खे 1 करोड़ जी बि मच्छी मिली वेंदी आहे त 40-50 लख जी बि मिलंदी आहे, पर इन पैसनि में ठेकेदार ऐं जहाज़नि जा मालिक बि शामिल हुजनि था। समुंडी ॿेड़ा हिन सफ़र में 15-20 लख जो डीज़ल बि पी वञनि था। दोस्तो, जीअं त तव्हांखे ॿुधायोसीं त हिन सफ़र में मोहाणनि खे समुंड में 2-3 महीना बि लॻी वञनि था। इन करे ही मोहाणा खाध खुराक जो सामान साण खणी वञनि था। पर हिन पेशे में ज़िंदगी खे बि ख़तरो आहे। मौसम जो बिगड़णु, समुंडी तूफ़ान हिननि जे मौत जो बि सबबु बणनि था, पर वरी बि ज़िंदगी जो गाॾो हलाइण लाइ ज़िंदगी जी बाज़ी खेॾणी थी पवे। इन बाज़ी जो मिसाल असां लाइ मोरड़ो मीर बहार जी कहाणी आहे, जंहिंजा 6 भाइर हिकु समुंडी बला खाई वई। दोस्तो, दुनिया में माहीगीरनि जूं बेशुमार कुर्बानियूं आहिनि। इन्ही कुर्बानियुनि खे ॾिसंदे हर साल 21 नवंबर ते सॼी दुनिया में माहीगीरनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो वेंदो आहे। मच्छी जो कारोबार बि हिननि लाइ फसल वांगुरु आहे। कॾहिं लॻे थो, कॾहिं नथो लॻे। जून ऐं जुलाई में समुंड में हिकु वॾो जोश हुजे थो। इन्ही महीननि में समुंडी मोहाणनि खे मच्छी जाम मिले थी, जंहिं सबबु हिननि लाइ ख़ुशियुनि जा बि इहे महीना आहिनि, जंहिं में शादियूं बि हिननि जूं थियनि थियूं। पाकिस्तान जी ॻाल्हि कयूं त सालियानो 12 अरब रुपया परॾेही नाणो कमाए ही मोहाणा हुकूमती ख़ज़ानो भरनि था। दोस्तो, जेकॾहिं तव्हां चाहियो था असां मोरड़ो मीर बहार जी कहाणी ते वीडियो ठाहियूं त हिन वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। वीडियो पसंदि आई आहे त लाइक कंदा, चैनल खे सब्सक्राइब कंदा, घंटी जे निशान खे ज़रूरु क्लिक कजो। इन सां असांजी हर वीडियो तव्हां ताईं पहुचंदी। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।